गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काने के जोग्राफी शोबे और इस्लामिक स्टडी शोबे पारां टे रोज़ा साइंस और आर्ट्स एग्ज़िबिशन जो इफ्तिताह एडिशनल कमिश्नर लाड़कानो अहमद सुल्तान खोसे कयो, जैं ॻाल्हाईंदे चयो हिते जै मेहनत से मॉडल ठाया विया आहिनि उन्हनि बाबति शागिर्दियाणियुनि जहिड़ी ख़ुदि एतमादी सां ब्रीफिंग ॾिनी आहे उहा कंहिं बि एमफिल सतह के स्कॉलर खां घटि नाहे। मां जस ॼां थो जोग्राफी और इस्लामिक स्टडी के उस्तादनि खे जिन शागिर्दियाणियुनि खां अहिड़ो मयारी इल्मी कम करायो आहे जंहिंजे हाणोकिन हालतुनि में सख्त ज़रूरत पिण आहे। हिन कॉलेज के फॉलो कंदे ॿियनि इदारनि खे बि अहिड़ियूं साइंसी नुमाइशूं कराइण घुरिजनि। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो, नंढड़िन अधड़िन न्याणियुनि प्रेजेंटेशन ॾिनी आहे। हकीकत में ही असां जॾहिं एमफिल या PhD डॉक्टरेट वारी डिग्रियुनि जी जॾहिं सेमिनार्स में वेंदा आहियूं उते इहो सिलसिलो हूंदो आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। कॉलेज जी प्रिंसिपल प्रोफेसर इरशाद अब्बासी चयो हिन कॉलेज जो उत्तर सिंध के वॾनि ऐं पुराणनि इदारनि में शुमार थिए थो। हिन ई कॉलेज के ॿिया इदारा फॉलो कनि था। अॼोको साइंस मेलो ऐं आर्ट्स की नुमाइश इन ॻाल्हि जो सबूत आहे त असांजे ॿारनि ऐं उस्तादनि में तमामु घणियूं सलाहियतूं मौजूदु आहिनि। गर्ल्स डिग्री कॉलेज नवदेरो जी प्रिंसिपल प्रोफेसर फ़हीम अंसारी चयो हिन क़िस्म के नुमाइश से ॿारनि में सब्जेक्ट्स के सिखण ऐं सम्झण जो शौक़ पैदा थिए थो। शागिर्दियाणियुनि जो कमु ॾिसी अंदाज़ो थिए थो त उस्तादनि जी रहनुमाई में शागिर्दियाणियुनि पाण मंझराइण जहिड़ो कमु कयो आहे। हिन वीडियो तासरात ॾींदे वधीक चयो, उस्ताद मुंहिंजी नज़र में जोहिरी हूंदा आहिनि। उनखे सॼी ख़बर हूंदी आहे त कहिड़े ॿार में कहिड़ो टैलेंट आहे ऐं केतिरे पैमाने ते उन्हनि में आहे। उन्हनि खे उजागर करण जो सॼो क्रेडिट मां त चवंदी आहियां उस्ताद में आहे। जोग्राफी के असिस्टेंट प्रोफेसर रिज़वान गुल चयो जोग्राफी साइंस जो बुनियादी सब्जेक्ट है जैसे मॉडल्स ज़रिए समझाइण में वधीक आसानी थिए थी। हिते फिजिकल ह्यूमन क्लाइमेट कोस्टल और जोग्राफी के ॿियनि केतिरनि शाखुनि के वाज़िब करण लाइ महीननि जा महीना ॿारनि जेका मेहनत करे मॉडल तैयार कया आहिनि उहे एग्ज़िबिशन में मौजूद आहिनि। असां वटि जोग्राफी के हवाले से अवेयरनेस तमाम घनी कोन्हे का, पर जोग्राफी अड़ो सब्जेक्ट है जैसे तव्हां थियोरिटिकल न पर मॉडल्स के ज़रिए या वीडियोस के ज़रिए तव्हां सम्झाए सघो था। असां हाणे एनुअल इवेंट बणाए छॾियो आहे, हर साल ही इवेंट कयूं था। जोग्राफी के एग्ज़िबिशन में असां मैप्स भी ठाराया आहिनि, मॉडल्स भी ठाराया आहिनि, असां मुख़्तलिफ़ वर्किंग मॉडल्स भी ठाराया आहिनि। वॉल्केनो आहे तो वॉल्केनो बाज़ाब्ता तौर ते एरप्ट थिए थो, तो मां सम्झां थो उहे सभु शयूं प्रैक्टिकली ॾिसी करे ॿार वधीक उन सब्जेक्ट के उन टॉपिक के सम्झंदो भी सही ऐं इंट्रस्ट भी उन पैदा थींदो तमामु घणो। इस्लामिक स्टडी के नुमाइश की ऑर्गेनाइज़र प्रोफेसर सलमा अब्बासी चयो ही कम असां एक जज्बे तहत कयो आहे जंहिंमें असांजी अक़ीदत पिण शामिल आहे। सीरत के हवाले से इन नुमाइश में केतराई मॉडल्स और चार्ट्स पिण ठाया विया आहिनि जिन जी तैयारी 3 महीननि खां जारी हुई। ॿारनि खे इस्लामियात बाबति ॼाण ॾियण जो ही भी एक जदीद और पुरअसर ज़रियो आहे। इस्लामिक स्टडी के नुमाइश की ऑर्गेनाइज़र प्रोफेसर शबनम शेख चयो असां एक नओं ट्रेंड मुतारिफ़ करायो आहे त इस्लामियात में ख़ास तौर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़िंदगी के मॉडल्स ज़रिए बयान करे सघिजे। प्रोफेसर शबनम शेख ॻाल्हाईंदे चयो, जोग्राफी की लेक्चरर प्रोफेसर शाज़िया तबस्सुम चयो शागिर्दान खां कम वठण की ज़रूरत है। असांजी स्टूडेंट्स में तमाम घणो टैलेंट मौजूद है। शाज़िया तबस्सुम वधीक ॻाल्हाईंदे चयो, जो इहो हुयो कि सिर्फ BSc जे ॿारनि खे न बल्कि असां ॿियनि ॿारनि खे भी मॉडल जे थ्रू अवेयर ॾेई सघूं, नॉलेज ॾेई सघूं कि जोग्राफी सब्जेक्ट में स्पेशली थिए छा थो, छा पढ़ायूं पिया, छा जी नॉलेज ॾियूं पिया। सो इफ्तिताही तक़रीब के मौके ते वाल मैगज़ीन जो पिण इफ्तिताह कयो वियो जंहिंमें हर 15 ॾींहं ॿारनि ऐं उस्तादनि जो इल्मी अदबी ऐं साइंसी मवाद शामिल कयो वेंदो। हिन साइंस ऐं आर्ट्स वारी नुमाइश के सरकारी ऐं गैर सरकारी इदारनि में पढ़ंदड़ शागिर्दियाणियुनि जो वॾो तइदादु ॾिसण लाइ आयो जिन जी ॼाण जी खाण में इज़ाफ़ो थियो। प्रोग्राम की इफ्तिताही तक़रीब में शागिर्दियाणियुनि खे मंझता सर्टिफिकेट पिण ॾिना विया। गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काने जे जोग्राफी शोबे ऐं इस्लामिक स्टडी शोबे पारां 3 रोज़ा साइंस ऐं आर्ट्स एग्ज़िबिशन के इख्तिताम के मौके ते डिप्टी डायरेक्टर कॉलेजिस लाड़कानो प्रोफेसर इम्तियाज़ अली शाह चयो हिन साइंस ऐं आर्ट्स वारी नुमाइश ज़रिए शागिर्दाणियुनि जी तालीमी तरबियत थी रही है। थ्योरी के प्रैक्टिकल ज़रिए इज़हारण वॾो कमु आहे। इन क़िस्म के प्रोग्रामनि सां शागिर्दाणियुनि में उत्साह पैदा थिए थो। प्रोफेसर इम्तियाज़ अली शाह वधीक ॻाल्हाईंदे चयो, जो ॿार उन सोलर सिस्टम सां गॾु वेठो हुयो उन एक्सप्लेन कयो त सोलर सिस्टम छा आहे ऐं प्लैनेट्स उन चौधारी कीअं घुमंदा आहिनि। उनखां जॾहिं असां कुझु सवाल कयासीं त वेल प्रिपेयर्ड हुया ऐं अहिड़े तरीक़े सां वरी जॾहिं अॻिते वधंदा आयासीं त वोल्केनो नज़र आयो
त ॿार एतिरो वेल इंफॉर्म हुया बुकनि खां जो असांखे बि काफ़ी शयूं ॼणो उन मां सिखणी पइजी वई। सिंध यूनिवर्सिटी लाड़काणे कैंपस जे प्रो वाइस चांसलर डॉक्टर अज़हर अली शाह चयो ही कॉलेज न पर यूनिवर्सिटी सतह जी साइंस ऐं आर्ट्स जी नुमाइश आहे जंहिंमें शागिर्दाननि जे एतमाद ऐं महिनत जी तारीफ़ करण खां सवाइ नथो रही सघिजे। उन वधीक ॻाल्हाईंदे चयो स्टूडेंट्स जेके प्रैक्टिकली शयूं इम्प्लीमेंट कयूं आहिनि प्रोजेक्ट्स 74 साइंस जा प्रोजेक्ट्स ऐं 47 45 आर्ट्स जा प्रोजेक्ट थिया आहिनि ऐं फस्ट टाइम जंहिंमें साइंस ऐं आर्ट्स ऐं जेके अक्रॉस द बोर्ड जेके डिसिप्लिन्स आहिनि उन्हनि सभिनी सां तमामु इंट्रस्टिंग ऐं जंहिं वे में स्टूडेंट्स उहे प्रोजेक्ट इम्प्लीमेंट कया आहिनि शोकेस कया आहिनि ऐं जंहिं तरीक़े सां उन्हनि एक्सप्लेन कनि था ऐं इंटरेक्शन कनि था विज़िटर्स खे ॿुधाइनि था त मां सम्झा तमामु वंडरफुल लर्निंग एक्टिविटी आहे ऐं जेका जंहिंजी तमामु घणी ज़रूरत आहे ऐं फ्यूचर में इन्हनि जी वधीक रेप्लिकेशन थियणु घुरिजे त बहितर थींदो। सपला सखर रीजन के सदर प्रोफेसर ग़ुलाम असगर शाह चयो शागिर्दाननि में तमाम घणी सलाहियतूं मौजूद आहिनि जिनके उस्तादन ज़बरदस्त तरह से उजागर कयो आहे। मां कॉलेज के उस्तादन ऐं शागिर्दाननि खे जस थो ॾियां जिन हिन क़िस्म जो तालीमी कम करे पाण मञरायो आहे। सैयद ग़ुलाम असगर शाह चयो अॼु ही जेका एग्ज़िबिशन थी जोग्राफी डिपार्टमेंट ऐं इस्लामियात जी इहा इंतहाई ख़ूबसूरत थी जंहिंमें ॿारनि जो टैलेंट भरपूर अंदाज़ में हिकिड़ी जेका आहे सा नक्शनि जे शेप में बिखरियल हुयो जंहिंमें मॉड्यूल्स ॿार ठाहिया हुया। इहे मॉड्यूल्स ठाहींदे ॿार जंहिं हार्डशिप्स मां गुज़रे थो ऐं जंहिं अंदाज़ में उनखे कॉम्प्रीहेंड करे थो इहो यकीन सां चई सघिजे थो त जॾहिं इन अंदाज़ में हिकिड़ी प्रैग्मेटिक अप्रोच सां ॿार गुज़रे थो पंहिंजे सब्जेक्ट जे अंदरूं त उहा लर्निंग हुन जे लाइ लाइफ लॉन्ग लर्निंग आहे ऐं इहो ॿार जो हक़ु थिए थो ऐं इहो ई जदीद जिदत जो अंदाज़ आहे त ॿार खे अहिड़े नमूने सां सम्झायो वञे सेखारियो वञे जो उहे शयूं हुन जे लाइ ज़िंदगी भर उन जे ज़हन ते अक्स रखियूं वेठियूं हुजनि। अॼु न रुगो हीअ असां हिते ॿारनि जी जेका महिनत ॾिठीसीं उहा क़ाबिल तारीफ़ आहे ऐं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम हर डिपार्टमेंट जे थ्रू थियणु खपनि हर इदारे में थियणु खपनि। इन सां ॿार हिकिड़ी फ्यूचर असेट बणिजे थो ऐं इन सां जेका लर्निंग थिए थी उहा इंतिहाई परवेसिव लर्निंग आहे ऐं इहे अहिड़े प्रोग्राम करण ते जोग्राफी डिपार्टमेंट ऐं असांजो इस्लामियात ऐं इस्लामिक कल्चर डिपार्टमेंट क़ाबिल तहसीन आहिनि। उन्हनि जे असातिज़ा खे असां दाद ॾियूं था। प्रिंसिपल साहिबा जी हीअ महिनत आहे उन जंहिं अंदाज़ में कोऑपरेट कयो हूंदो ऐं उस्तादनि जंहिं अंदाज़ में गाइड कयो आहे इहो क़ाबिल तहसीन आहे। असां उन्हनि खे ख़राज तहसीन पेश कयो। नाले वारे तालीमदान प्रोफेसर मुख्तियार समो चयो हीअ असांजे नियाणियुनि खे तालीम ॾींदड़ इदारा जॾहिं हिन क़िस्म जूं सरगर्मियूं सरअंजाम ॾियनि था त असांखे तमामु घणी सराही थिए थी छालाए त हीअ असल में थ्योरी खे प्रैक्टिकल करे सम्झाइण में आसानी पैदा कंदड़ कमु आहे। प्रोफेसर मुख्तियार समो जोग्राफी ऐं इस्लामिक स्टडी पारां मुनक़िद कयल नुमाइश जे हवाले सां वधीक ॻाल्हाईंदे चयो सुठे नमूने सां इन्हनि डेमॉन्स्ट्रेट करे ॾेखारियो आहे उहे तमामु घणी ख़ुशी थी। हिन तरीक़े जी जेके एग्ज़िबिशन्स आहिनि या हिन तरीक़े जी जेके एक्सरसाइज़ आहिनि ऐं अमल आहिनि उहे शागिर्दनि खे तमामु घणो सिखण जे लाइ माहौल मुयसरु कंदा। PhD स्कॉलर ऐं नाले वारे अदीब डॉक्टर एहसान दानिश ॻाल्हाईंदे चयो इस्लामियात डिपार्टमेंट ॿारनि खे तयारु कयो आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा मॉडल्स हिते जेके रखिया आहिनि ॿारनि जंहिं एतमाद सां हिते प्रेज़ेंटेशन ॾिनी आहे जंहिं लेवल जो हिते कमु कयो आहे त सचुपचु मूंखे उहो ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी आहे। मां जस्ट ॾियां थो गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काणे जे इंतिज़ामिया ख़ासि तौर ते जोग्राफी ऐं इस्लामियात डिपार्टमेंट जे उस्तादनि ऐं शागिर्दाननि खे जिन गॾिजी इन क़िस्म जो जेको आहे सो शानदार क़िस्म जो एग्ज़िबिशन कयो आहे जंहिंमें जोग्राफी जे हवाले सां तमामु घणा ज़बरदस्त मॉडल आहिनि। इस्लामियात में असां ॾिठोसीं त उते मुख़्तलिफ़ जंगनि जे पस मंज़र में मुख़्तलिफ़ ॿियनि वाक़िअनि या हदीसुनि जे पस मंज़र में उते जेके मॉडल्स ठाहिया विया आहिनि उहो हिकु नई आइडिया आहे ऐं मूंखे हीअ एग्ज़िबिशन ॾिसी तमामु घणी ख़ुशी बि थी आहे। मां मुबारकबाद ॾियां थो कॉलेज इंतिज़ामिया खे ऐं जोग्राफी ऐं इस्लामियात डिपार्टमेंट जे उस्तादनि ऐं शागिर्दाननि खे जिन हिन क़िस्म जो मेड़ो मचायो आहे ऐं उमेदु कयां थो त आईंदा बि हिन क़िस्म जा सिलसिला हिते रहंदा। गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काणे के कंप्यूटर डिपार्टमेंट के हेड प्रोफेसर मुबीन अहमद लांगा एग्ज़िबिशन के हवाले से पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो खुशी थी जॾहिं जोग्राफी डिपार्टमेंट जे अहिड़े क़िस्म जी एग्ज़िबिशन खे ॾिठोसीं। यकीनन
क्रेडिट जेको आहे उन टीचर्स ऐं स्टूडेंट्स जो ऐं मथे इस्लामिया जो जेको सेटअप हुयो उहो यकीनन वणियो शागिर्दनि जे लाइ उत्साह आहे ऐं उन्हनि जे लाइ इंकरेजमेंट आई आहे त मुस्तक़बिल में अहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ थींदियूं रहंदियूं अचण वारा शागिर्द इन मां भरपूर फ़ाइदो वठंदा। फिज़िक्स जे असिस्टेंट प्रोफेसर मक़सूद अहमद धामरा चयो एग्ज़िबिशन लगी आहे तमामु सुठी ॿारनि जी तमामु सुठी महिनत आहे अहिड़ा ई प्रोग्राम थियणु खपनि जंहिंजे करे ॿार इंकरेज थींदा ऐं हिननि मां घणी जेका नॉलेज जेका आहे मिले थी पई। कॉलेज जी प्रिंसिपल प्रोफेसर इरशाद अब्बासी चयो असांजी कॉलेज हमेशा अॻुवाणी वारो किरदारु अदा कयो आहे। असांखे सीनियर ऐं जूनियर उस्तादनि जो सहकार हासिलु आहे जंहिं सबबु हिन क़िस्म जा प्रोग्राम मुनक़िद थींदा रहनि था। बॉयज़ डिग्री कॉलेज लाड़काने जे प्रिंसिपल प्रोफेसर अल्ताफ़ हुसैन अबरो चयो इंतहाई महिनत सां निहायती काराइता साइंसी मॉडल तैयार कया विया आहिनि ऐं इस्लामिक स्टडीज़ शोबे बेक़ाबिले तारीफ़ कमु कयो आहे। हिन सरगर्मीअ सबबु ॿियनि इदारनि में बि अहिड़ो कमु करण जो उत्साह पैदा थियो आहे। प्रोफेसर अल्ताफ़ हुसैन अबरो वधीक ॻाल्हाईंदे चयो एग्ज़िबिशन थी रही है ख़ासि जाग्राफी के हवाले से उनके अलावा इस्लामिक स्टडीज़ के हवाले से ॾिसी ॾाढी दिली ख़ुशी थी ऐं ख़ासि तौर ते जेका ॿारनि हिन महिनत कई आहे ऐं ख़ासि तौर ते जेको यानी पंहिंजे तौर शयुनि खे एक्सपोज़ कयो आहे। हाणे जीअं तव्हांखे मिसाल ॾियो जाग्राफीअ जो त ॿारनि बाक़ाइदे प्रैक्टिकली उनजा मॉडल्स जेके हिन में उहे प्रोड्यूस कया आहिनि ऐं उन में वोल्केनस थियो अर्थ कोएक्स थियो सीज़न्स जी जेका मटा सटा थिए थी त अर्थ जी जेका कंडीशन थिए थी उहा कीअं थिए त यानी सॼी जेका जाग्राफी आहे उनजे जेके कंटेंट्स आहिनि उन में जबल अची विया मतिलबु त अर्थ अची वई आसमान जी अची वई ऐं ख़ासि सॼी जेका एनवायरमेंट आहे एनवायरमेंटल जेका चेंज थिए ख़ासि पॉल्यूशन थिए उन ते बाक़ाइदे हुननि जेको आहे सो जेका पंहिंजे तौर ते प्रेज़ेंटेशन हुयूं उन में बाक़ाइदे ख़ुशी थी त ॿारनि बाक़ाइदे एक्सपोज़ बहितर नमूने कयो आहे। उन में ख़ासि तौर जेको टीचर्स उन्हनि खे गाइड कयो आहे। ज़ूलॉजी डिपार्टमेंट जे असिस्टेंट प्रोफेसर लाल बख्श कलोड़ो चयो लाड़काणो सदाईं अॻुवाणी वारो किरदारु अदा कंदो रहियो आहे। हीअ नुमाइश पिणु उन सिलसिले जी कड़ी आहे जंहिंखे असीं क़दुरु जे निगाह सां ॾिसूं था। प्रोफेसर लाल बख्श कलोड़े वधीक ॻाल्हाईंदे चयो असां किताबनि में रिसालनि में मैगज़ीन्स में पढ़ूं था जाग्राफी जे मुतालिक़ पर उहो सॼो जेको आहे थ्योरिटिकल आहे पर हीअ जेके डायग्रामेटिकली जॾहिं असां उनखे ॾिसूं था तो ॿार जे सम्झण में आसानी थिए थी ॾिसण वारे खे तमामु घणी आसानी थिए थी उनखे सम्झण में त हिते जेकी बि जेके सोलर माना प्लेट्स वग़ैरह या जेको आहे वेलकोनिस वग़ैरह या जेके बि जेको आहे रखिया विया आहिनि हिते मॉडल्स वग़ैरह त पॉल्यूशन कीअं थिए थी जेको आहे वेलकोनिक एक्टिविटीज़ कीअं थियनि थियूं उनखे जहिड़े तरीक़े सां डायग्रामेटिकली एक्सप्लेन कयो वियो आहे त उन में काफ़ी जेको आहे ॿारनि खे सम्झण में ख़ासि तौर ते ऐं आम जेको विज़िटर आहे उनखे सम्झण में जेको आसानी थिए थी त हिते अची असांखे तमामु घणी ख़ुशी थी। अहिड़ियूं जेके हेल्दी एक्टिविटीज़ जेको आहे उहे कॉलेज जे जेको आहे माहौल खे चार चंड लॻाइनि थियूं। असां तवक़ो कयूं था ऐं एप्रिशिएट कयूं था ॿारनि खे जिन बि ॿारनि जे ग्रुप्स टीचर सां गॾिजी जेको आहे हीअ एक्टिविटी कई आहे उहो सभिनी खे मां पंहिंजे तरफ़ां कांग्रेचुलेट चवां थो ऐं उमेद कयूं था त अहिड़ियूं हेल्दी एक्टिविटीज़ अॻिते बि जेको आहे जारी वसारी रहंदियूं ऐं ॿार पंहिंजी महिनत खे जेको आहे कंटिन्यू रखंदा। उन मौक़े ते बेगम नुसरत भुट्टो गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज जी प्रिंसिपल प्रोफेसर समीना अबड़ो, गर्ल्स कॉलेज लाड़काने जी अॻूणी प्रिंसिपल प्रोफेसर शबरोज़ संदीलो, गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज बाडर जी प्रिंसिपल प्रोफेसर शबीरा चांडियो, गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज कंबर जी प्रिंसिपल प्रोफेसर नफ़ीस अंसारी ऐं ॿियनि केतिरनि ई महिमाननि शिरकत कई। इन सां गॾोगॾु गवर्नमेंट पायलट हायर सेकेंडरी स्कूल जे हेडमास्टर प्रोफेसर अल्लाह बख्श सुमरो ऐं नाले वारे गुलूकार ऐं सिंधी शोबे जे उस्ताद आशिक़ निज़ामाणी पिणु हिन एग्ज़िबिशन खे ॾिठो ऐं ॿारनि जी कयल महिनत खे साराहियो। अहिड़ी रीति 3 ॾींहं जारी रहंदड़ ही साइंस ऐं आर्ट्स फेस्टिवल पुॼाणीअ ते पहुतो जंहिंखे समूरी कॉलेज जे शागिर्दियाणनि ऐं प्रोफेसर्स तरफ़ां तमामु घणी हाकारी मोट मिली। 3 ॾींहंनि दौरान केतिरनि ई स्कूलनि जी शागिर्दियाणनि ऐं टीचिंग स्टाफ पिणु नुमाइश घुमी ॾिठी ऐं इहो ज़ाहिर कयो त असांखे हिन नुमाइश ज़रिए साइंस ऐं इस्लामिक स्टडी जी तमामु घणी ॼाण मिली आहे।